फरीदाबाद ऐं आसपास में बदावनी ते ज़ाब्तो अची न सघियो आहे। शहर में चोरी जूं ॿ वारदातूं हद जे पुलिस ख़ामोश तमाशी बणियल आहे। नामालूम चोर हिक ई राति शहर जे ॿिनि दुकाननि खे भञी लखें रुपयनि जी मालियत जो सामान खणी फरार थी विया। नामालूम चोर हाजी हसन बिरोही जे दुकान खे खाट हणी रोक रक़म दुकान में पियल सिगरेट बैटरी ऐं ॿियो सामान चोरी करे फरार थी विया। जॾहिं त चोर साॻी राति पकोड़ा खपेंदड़ बोरत अली नवाज़ खाइंचो जे दुकान जो शटर भञी दुकान में पियल 20,000 जी मालियत जो ट्रामी जो थाल ऐं ॿियो सामान चोरी करे फरार थी विया। मुतासिरनि हाजी हसन बिरोही मदनी गांइचो ऐं ॿियनि एहतजाज कंदे चयो त शहर ऐं भर पासे में बदावनी वधी वई आहे। पुलिस शहर में लॻल झाड़ू वापसि त न कराए सघी आहे, पर अमन अमान समेत शहर खे तहफ़्फ़ुज़ फराहम करण में मुकमल तौर नाकाम थी वई आहे। हिननि एसएसपी दादू ऐं पुलिस अख्तरनि खां घुर कई त बदावनी जो नोटिस वठी शहर अंदरि थियल चोरियूं वापसि कराए वञनि। 9:30 बजे तारे दुकान मुझे शटर भञी करे कुछ कीमती सामान चोरी करे ना मां गरीब माण्हू पकोड़ा खपाईंदो शहर में मुझे वाल साहब मासूरा मां मेहरबानी करके चाहूँ तो मुझे चोरी वापसी करे। थाल घणे जो आवाज जो है? नहीं थाल 20,000 जो है ट्रामी जो थाल है। बस तव्हांखे वापसी तो क्या मुझे चोरी वापसी करे या कोन मां सिगरेट रखिया लख सवा जो खणी आहिनि मुझे चोरी करी आहे। मां मिसकिन पिछड़े वाल माण्हू मां को तहफ़्फ़ुज़ साईं कोन्हे आला इतला था कि मिसकिन में मदद थी वञे। असां यतीम ॿियो को असांजो हाल ई कोन्हे सम्झो असां कारोबार इहो बिस्किट खपायूं सिगरेट इहो छोरा ॿार आहिनि मुंहिंजा साईं मां यतीम आहियां। केतिरो मामा सामान खणी आहिनि छा हुनमें? खणी आहिनि हल मां सामान किस्त ते घुराया न पैसा ई कोन्हे साईं ग़रीब असां को मूंखे हाल कोन्हे ॿियो। फरीदाबाद शहर ऐं कुछ ॾींहं पहिरियां महीनो खनि थी वियो आहे डॉक्टर दीदार अब्बासी उन जे घर में धाड़ो लॻो उहा बि रिकवरी कान थी आहे। असां एसएसपी साहब जन खे अपील था कयूं ख़ुदारा छो था थियनि असां मुतालबो था कयूं एसएसपी साहब सां छा त हिन ग़रीब सां इंसाफ़ कयो वञे ऐं हिन जी चोरी रिकवर कई वञे।